सिज उभरी ऐं लही वेंदा आहिनि। ॾींहं महीना ऐं महीना सालूं थी वक़्त जे बिखुनि मां गुज़री वेंदा आहिनि। 225 घरनि ते मुश्तमिल असांजो ई ॻोठु, जंहिंमें हर तरफ़ रुगो घर ई घर नज़र अचनि था। इन ई ॻोठ में सिर्फ़ु हिकिड़ो घर धारी क़ौम जे उन्हनि माण्हुनि जो हो जंहिं घर में मुंहिंजी सरती अंबर रहंदी हुई। अंबर जा माइट माइटाणे दौर खां ई असांजे ॻोठ में रहंदा हुआ। ऐं मूंखे इहो बि यादि आहे त जॾहिं आउं सुर्त संभाले प्राइमरी पढ़णु वई हुयसि, तिन ॾींहंनि मुंहिंजी हम उमिरि अंबर मूंसां गॾु प्राइमरी में दाख़िला वरिती हुई। ॻोठ जे भरवारे स्कूल मां पढ़ाई खां पोइ जीअं ई ॻोठ ईंदियूं हुयूंसीं त कॾहिं अंबर मुंहिंजे ॻोठ गुॾियुनि रांदि रहणु ईंदी हुई, त कॾहिं वरी आउं अंबर जे घर रांदि रहण लाइ वेंदी हुयसि। असांजे घरनि विच में सॾ पंध जो फ़ासिलो बि मस हूंदो हो। रांदियूं रहंदे रहंदे कॾहिं घर जी का शइ भञी विझंदा हुआसीं त अंबर जी माउ मासी सुहिणी दरकार ॾींदी हुई। ऐं अंबर जो पीउ मामा हाजन पंहिंजी घरवारी सुहिणी खे इहो चई माठ कराए छॾींदो हो त ॿार नुक़सानु करे छॾींदा आहिनि, ॿारनि सां विड़बो न आहे। ऐं ॿियो त अंबर मुंहिंजी धीअ न पर मुंहिंजो पुटु आहे सुहिणी, अंबर खे कुझु न चओ। मामा हाजन अंबर मथां साह पसाह छॾींदो हो। अंबर ऐं आऊं अञा गुॾियुनि रांदि मां सिक लाइ कोन सघियूंसीं त वक़्तु हिकिड़ी डोड़ पाती। ऐं उहो बि यादि अथमि त असां प्राइमरी पास करे मिडल में दाख़िला वरिती हुई त बाबा मूंखे इहो चई अंबर जे घर वञण खां रोके छॾियो त पुटु तूं हाणे जवान आहीं ऐं अकेली पराए घरनि ॾांहुं वञणु मूंखे सुठो नथो लॻे। ऐं पोइ कॾहिं कॾहिं अंबर मासी सुहिणी सां गॾु असांजे घर ईंदी हुई त कॾहिं वरी आऊं ऐं अम्मा अंबर जे घर वेंदियूं हुयूंसीं। वक़्तु रेल जा रहिंदो रहियो ऐं ॾींहं मुसाफ़िरनि जीअं लहंदा ऐं चढ़ंदा विया। तव्हांजो मुंहुं ऐं अंबर जॾहिं हाई स्कूल ठठो मां मैट्रिक पास कयो, तिन ॾींहंनि अंबर अकबर सां अखियुनि जा पांध हड़ाए छॾिया हुआ। सिजावल वेझो हिकु ॻोठ जो उहो छोकिरो हो अकबर, जंहिंजो पीउ ज़मींदार सां गॾु बैंक जो मैनेजर हो। अकबर ठठे मां इंटर पास कयो हो ऐं तिन ॾींहंनि असां मैट्रिक क्लियर करे फर्स्ट ईयर में दाख़िला वरिती हुई। अकबर पंहिंजी कार में सिर्फ़ु अंबर खे ॾिसण लाइ ठठे ईंदो हो ऐं नेठि अकबर ऐं अंबर हिकु ॿिए सां शादी लाइ आमादा थिया। अंबर पंहिंजे पीउ खे सॼी ॻाल्हि ॿुधाए छॾी। धीअ जे ख़ुशियुनि में वधीक ख़ुशियूं भरण लाइ चाचे हाजन अंबर जो संग धारी क़ौम हुअण जे बावजूद बि अकबर जे हवाले करे छॾियो। ऐं मूंखे कालो के ॾींहं जा अॼु बि इहो चिटो यादि आहे त जॾहिं अंबर ऐं अकबर जी मंगणी थी हुई त अंबर ख़ुशियुनि मां सहरा ॻाए झुमरियूं पातियूं हुयूं। ॾींहं कीअं गुज़रिया कोई पतो न आहे। ऐं साल जे अरसे खां पोइ अंबर ऐं अकबर जी शादी थी वई। अंबर अमीर घराणे जी मालिकाणी बणिजी वई। अकबर जा अंगण वसायईं ऐं उन ॻाल्हि खे अञा 6 महीना ई मस गुज़रिया त सावणी जे महीने में हफ़्तो सॼो लॻातार मींहुं वसंदो रहियो ऐं हिकु राति तेज़ बरसाति ऐं तूफ़ानी हवा। पोइ राति जे पंध में हाजन ऐं सुहिणी जो उहो घर किराए छॾियो जंहिंमें सुहिणी ऐं मामा हाजन सुतल हुआ। सुबुह सिज उभरे जो ॻोठ जे माण्हुनि हुननि जे किरियल घर मां ॿिन्ही जा लाश कढिया। माउ ऐं पीउ जे अचानक विछड़ण खां पोइ अंबर अधु मरी चुकी हुई ऐं पोइ वक़्त जा सॼा सारा 4 साल असीं हिकु ॿिए जे हाल अहिवाल खां बेख़बर रहियूंसीं। पतो इहो बि कोन हो त अंबर इन ई अरसे में 2 पुटनि जी माउ बणिजी चुकी आहे। हिकु ॾींहुं अचानक मुंहिंजे NIC कार्ड गुम थी वञण जे करे ठटे जे हिकु स्टाम्प पेंटर जी ऑफिस ते आऊं ऐं मुंहिंजो भाउ कसमनामो लिखाइण लाइ वञूं था त चादरी में वेड़ियल हिकु नौजवान निकिरी उन ऑफिस में पंहिंजा ॿार वठण लाइ दरख़्वास्त लिखाइण आई हुई। मूं त खेसि कोन सुञातो पर हुन मूंखे ॾिसंदे ई उछंगारूं ॾींदे भांकर पाता। अंबर तव्हां? हा नीलम आऊं। हीउ सभु कुझु छा पई लिखाई अंबर? हा नीलम। अकबर मूंखे तलाक ॾेई छॾियो। अंबर जा लफ़्ज़ ॿुधण सां ई मुंहिंजे पेरनि मां ज़मीन निकिरी वई। हवास संभालींदे इहो सभु कुझु छो थियो? अंबर खां पुछियमि ऐं पोइ हू सुरका भरींदे भरींदे पंहिंजो रूह किताब खोले वेठी। अकबर अमीर घराणे जो छोकिरो आहे
ऐं हुन वरी ॿी शादी के अमीर छोकिरी सां करण जी ॻाल्हि कई। मूं मजबूर थी खेसि उन ॻाल्हि जी इजाज़त ॾिनी, पर उन छोकिरी अकबर खे इहो चई मूंखे तलाक ॾियारे छॾियो त जे पहिरीं घरवारी खे तलाक ॾींदे त मुंहिंजा माइट तोखे मुंहिंजो संग ॾींदा, न त पंहिंजो रिश्तो कोन थी सघंदो। ऐं अकबर उन छोकिरी खे हासिल करण लाइ पहिरीं मूंखे तलाक ॾेई ॿार फुरे घरां कढी छॾियो ऐं पोइ उन छोकिरी सां मंगनी करे छॾियाई। बेहाल सुरकनि जे आलाप में हू इहो चई बेहोश थी वई। हुनखे ॿाहुनि जो सहारो ॾेई आफीस ॿाहिरां छांव में पंहिंजे गोॾे ते लेटायमि। पंहिंजे ॿिनि मासूम पुटनि जे खसजण ऐं अकबर जी बेवफ़ाई ते सारो कतार रोई रही हुई। ऐं हुन मूंखे इहो बि ॿुधायो त जॾहिं अकबर मूंखे तलाक ॾेई घरां कढियो पिए तॾहिं मूं हुनजे पेरनि ते पोती जा पांध रखंदे इहो बि चयो हो, अकबर आऊं तोखां कुझु बि कोन घुरंदुसि, तुंहिंजे बंगले भरिसां मूंखे भुंगी अॾे ज़िंदगी गुज़ारण ॾे अकबर, तूं पंहिंजी मुमल सां आबाद हुजी पंहिंजे महलातुनि में, सिर्फ़ु मूंखे तलाक न ॾे अकबर। पर हुन हिकु बि न मञी हुई ऐं मूंखां अलॻि थी वियो। अंबर जी इहा ॻाल्हि ॿुधी ऐं माज़ी जे झरोकनि में गुम थी वियसि। जॾहिं आऊं ऐं अंबर ठटे में पढ़ंदियूं हुयूंसीं, अकबर अंबर लाइ पंधु कंदो हो। अंबर कॾहिं स्कूल कोन ईंदी हुई त अकबर पंहिंजी कार जे स्टेरिंग ते मथो रखी उछंगारूं ॾींदो हो ऐं मूंखे उहे ॾींहं यादि आया जॾहिं अंबर ऐं अकबर जो मंगणो थियो हो त अंबर ख़ुशी मां झुमरियूं पातियूं हुयूं ऐं अकबर मिठाइयूं विरायूं हुयूं। हाणे त उन ॻाल्हि खे बि साल थिया आहिनि। अंबर अलाए त कहिड़नि हालनि में हूंदी, हुनखे पंहिंजा पुट मिलिया बि अलाए न, पर अॼु बि जॾहिं का मुंहिंजी सरती मूंखे पंहिंजे चाहतुनि जी ॻाल्हि ॿुधाईंदी आहे त आऊं पंहिंजा बि जे उन्हनि नातनि ते भरवसा टोड़ींदे बेहिजाब थी इहो चई ॾींदी आहियां त मर्द बेवफ़ा आहिनि, मर्द लफ़्ज़नि जा बाग़ ठाहे धोखा करण जा उस्ताद आहिनि। हू वफ़ाउनि मां नथा ॼाणनि हुनखे कहिड़ी कल त प्यार छाए हूंदो। अलाए त छो अंबर जे हिन अलमे खां पोइ मुंहिंजी दिलि में प्यार खां नफ़रत थी पई आहे। ऐं चवां थी त कुझु बि न आहे प्यार, जे आहे त उनखे को सम्झी न आहे सघियो। बाक़ी फ़ाइदा वफ़ाउनि जूं ॻाल्हियूं इहा हिकु दगा आहे, इहो हिकु डिघो कूड़ आहे जंहिंमें फासण खां बची वञे त भली ॻाल्हि आहे। मूंखे पक आहे त अकबर हाणे शादी करे छॾी हूंदी, पर मुंहिंजी जॾियल अंबर जा छा हाल हूंदा जंहिंजे चपनि ते सिर्फ़ु इहे ई सिटूं हुयूं त मोहबत तां एतबार छॾियोसीं, चवण अव्हां खे यार छॾियोसीं, दिलि ॾियण सां कोन कमायमि, करण इहो वापार छॾियोसीं, धारियूं सम्झी तो बि धिकारियो, शहर तॾहिं लाचार।